जी शुरुआत कंदासीं हिन ख़बर सां त सिंध काबीना इजलास अॼु थींदो जंहिंमें 59 एजेंडा ते शामिल आहिनि। सब कमेटियुनि जी नई सरजोरजक जी मंज़ूरी बि एजेंडा में शामिल आहे। इजलास में 5 खां 15 ग्रेड ताईं भर्तियुनि ते लॻल पाबंदी जे ख़ात्मे वारे फ़ैसिले जी बि बाज़ाब्ता मंज़ूरी वरिती वेंदी। सूबे में कमंद जे क्रैशिंग सीज़न जी शुरूआत जी मंज़ूरी वरिती वेंदी। अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त सिंध काबीना इजलास अॼु थींदो जंहिंमें 59 एजेंडा शामिल आहिनि। सब कमेटियुनि जी नई सरजोरजक जी मंज़ूरी बि एजेंडा में शामिल आहे। इजलास में 5 खां 15 ग्रेड ताईं भर्तियुनि ते लॻल पाबंदी जे ख़ात्मे वारे फ़ैसिले जी बाज़ाब्ता मंज़ूरी बि ॾींदी। सूबे में कमंद जे क्रैशिंग सीज़न जी शुरूआत जी मंज़ूरी वरिती वेंदी। अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त सिंध काबीना इजलास अॼु थींदो जंहिंमें 59 एजेंडा शामिल आहिनि। सब कमेटियुनि जी नई सरजोरजक जी बि मंज़ूरी जी एजेंडा में शामिल आहे। इजलास में 5 खां 15 ग्रेड ताईं भर्तियुनि ते लॻल पाबंदी जे ख़ात्मे वारे फ़ैसिले जी बाज़ाब्ता मंज़ूरी बि ॾींदी। सूबे में कमंद जी क्रैशिंग सीज़न जी शुरूआत जी मंज़ूरी वरिती वेंदी। सिंध काबीना इजलास अॼु थींदो जंहिंमें 59 एजेंडा शामिल आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, सिंध काबीना इजलास अॼु थींदो जंहिंमें 59 एजेंडा शामिल आहिनि। वधीक तफ़सील नवाड़ा खां अचो। बिल्कुल अपील कयूं सिंध काबीना जो इजलास अॼु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि वज़ीर हाउस में थी रहियो आहे। काबीना जी लॻभॻि 59 नुकाती जेका एजेंडा आहे उहा अॼु जेका तयारु कई वई आहे, जंहिंमें इंतिहाई अहम जेके फ़ैसिला खणणा आहिनि। सब कमेटी जी जेका काबीना जूं आहिनि उन्हनि जी नई जोड़ जेका आहे उहा उनजी मंज़ूरी बि एजेंडा में शामिल आहे। अहिड़ी तरह सां सूबाई काबीना ग्रेड 5 खां 15 ताईं जेके सरकारी मुलाज़मतूं नौकरियूं आहिनि उन्हनि ते लॻल जेका पाबंदी ख़ात्मे वारे फ़ैसिले जी जेका नोटिफिकेशन जारी कयो वियो उनजी बाज़ाब्ता मंज़ूरी बि ॾींदी। त हाणे नौजवाननि खे रोज़गार जा जेके ढग काबीना जी मंज़ूरी खां पोइ खोलण जे हवाले सां फ़ैसिलो कयो वियो ऐं वॾी तादाद में हज़ारनि जी तादाद में नौकरियूं जेके आहिनि 5 खां 15 ग्रेड ताईं उहे जारी करण जे हवाले सां फ़ैसिलो कयो वेंदो। अहिड़ी तरह सां सूबे में कमंद जी क्रैशिंग सीज़न जी जेका शुरूआत आहे उनजी मंज़ूरी वरिती वेंदी ऐं सिंध कंट्रोल ऑफ नार्कोटिक सब्सिडी एक्ट 2024 तहत स्पेशल अदालतूं क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वेंदो। पुरतशदद इंतहा पसंदी जे ख़िलाफ़ सिंध सेंटर फॉर एक्सीलेंस क़ाइमु करण जी मंज़ूरी वरिती वेंदी। सूबनि विच में गाॾियुनि जी जेका डेटा शेयरिंग आहे उन जे हवाले सां बि MOU जी जेका मंज़ूरी वरिती वेंदी, जंहिंमें क्रिमिनल जेके माण्हू जेके गाॾी चोरी करे मुख़्तलिफ़ सूबनि में खणी वञनि था त हिन MOU जी शेयरिंग सां न सिर्फ़ु हिक ॿिए खे जेका एक्साइज़ खातो आहे या पुलिस आहे उन्हनि खे शेयरिंग सां आसानी थींदी। ॾोहनि जी जेका ख़ात्मे जे हवाले सां या कार चोरी या 4 व्हीलर जो जेको मामिलो आहे उन में रोकड़ में अॻिभराई थींदी। अहिड़ी तरह सां खंड जी जेका दरामद आहे इंफ्रास्ट्रक्चर सेस उन जे मथां छूट जी मंज़ूरी उहा बि एजेंडा जो हिसो आहे। शौकत खानम ट्रस्ट लाइ मेडिकल जेको सामान आहे जराई आलात उनजी दरामद उन छूट ते मंज़ूरी वरिती वेंदी। IMF एक्सट्रेक्ट जेको फंड ऐं रेज़िलियंस फैसिलिटी जे पहिरें जाइज़े बाबति मुआइदो आहे उनजी जाइज़ो वठण खां पोइ मंज़ूरी ॾिनी वेंदी। एजेंडा में सनत, ज़राअत, रहायशी कमर्शियल ज़मीनुनि जा जेका नवां शर्त उहा मंज़ूरी में शामिल आहिनि। हैदराबाद में क़ब्रिस्तान लाइ ज़मीन जी जेका अलाटमेंट ऐं बेस्ट जेका प्राइस आहे उनजी मंज़ूरी वरिती वेंदी। सिंध सिविल सर्वेंट्स हाउसिंग फाउंडेशन जो MD उनजी मुक़ररी मंज़ूरी बि एजेंडा में शामिल आहे। अहिड़ी तरह सां नवां जेके कैप्टिव पावर प्लांट्स आहिनि उन्हनि जी गैर क़ानूनी तौर ते जेका सब्सिडी मामिलो आहे उनजी जांच उहा बि काबीना जे गौर वीचार में ईंदो ऐं उन ते फ़ैसिलो कयो वेंदो। अहिड़ी तरह सां सूबाई ऐं लोकल राइट ऑफ वे चार्जिस जी प्राइमी जी मंज़ूरी उहा बि अॼु जे इजलास में शामिल आहे। कराची जे बंदर रोड ते काठी गली में हेरिटेज इमारत खे सिंध IT टावर बनाइण जे हवाले सां बि काबीना जे ॾाढो मामिलो रखियो वेंदो, उनजी मंज़ूरी वरिती वेंदी ऐं नओं स्पेशल एंटी जेका करप्शन कोर्ट क़ाइमु करण जे हवाले सां मंज़ूरी उहा कराची में क़ाइमु थींदी त उन हवाले सां मंज़ूरी वरिती वेंदी। पब्लिक प्राइवेट मोड में अमलो भर्ती करण ऐं IPS सां गजाणियुनि बाबति पाबंदी में नरमी वारी एजेंडा उहो वरी काबीना में शामिल आहे। अहिड़ी तरह सां सिंध चैरिटीज़ रजिस्ट्रेशन रेगुलेशन कमीशन जी ॿीहर जोड़ जेका सिंध डोमेस्टिक वर्कर वेलफेयर बिल 2025 गौर वीचार हेठि ईंदो। कराची फिश हार्बर अथॉरिटी जी जेका बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे उनजी ॿीहर जोड़ जेकी मंज़ूरी ॾिनी वेंदी। अहिड़ी तरह सां सिंध फिल्म सेंसर बोर्ड जो जेको चेयरमैन आहे ख़ालिद शाहीन उनजी मुदत ख़तमु थी चुकी आहे, उनजी वाद आहे उहा काबीना मंज़ूरी ॾींदी। पाकिस्तान शुगर सेक्टर जी डी रेगुलेशन बाबति हतमी तजवीज़ुनि जे हवाले सां
इजलास में ये एजेंडा शामिल है। एहतसाब क़िस्म इल्ज़ाम हेठ गिरफ़्तार ऐं ज़ब्त कयल ज़मीन मिल्कियत जा मामला जिन उहे बि काबीना में शामिल कया विया आहिनि। काबीना हैदराबाद खां 70 मोटरवे M6 आहे जेका पियल सरकारी ज़मीन आहे उन जी अलाटमेंट जी मंज़ूरी ॾिनी। सिंध फूड अथॉरिटी जी गैर सरकारी मेंबरनि जी मुक़ररी उहा बि काबीना इजलास में शामिल आहे। अहिड़ी तरह सां लॻभॻि 59 एजेंडाऊं जेके इन इजलास में गौर वीचार हेठि ईंदियूं ऐं उन्हनि जी काबीना मंज़ूरी ॾींदी। जी अब्दुल। ठीकु आहे फयाज़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।